सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे ॿार जेको आहे हक़ीक़त में वॾनि जा जेकॾहिं जीन्स ट्रांसफर थींदा आहिनि उन वॾनि जी ज़िंदगी वेंदी न आहे, उहा विकसित थींदी आहे, वधंदी आहे, स्प्रेड थींदी आहे। इन करे ॿार जेके हूंदा आहिनि जीअं ई ॿार जी प्लानिंग थींदी आहे वॾनि जी ज़िंदगी ॿार में ट्रांसफर थी वेंदी आहे। पोइ वॾनि जी ज़िंदगी ओतिरी घटिजी वेंदी जेतिरो जेतिरो ॿार थींदो वेंदो। असां पंहिंजो पाण खे ॾिसनि न, ॿार जी प्लानिंग थींदी आहे, अञा ॿार माउ जे पेट में हूंदो आहे। पेट में हुजण सां ई पंहिंजूं एक्टिविटीज़ ऐं पंहिंजी हालत, पंहिंजूं ख़ुशियूं हिकदमि ॿार में ट्रांसफर थियणु शुरू थी वेंदियूं। अॻु में असां कुझु बि घुमूं, कंहिं पार्टी ते हुजूं, संगत में हुजूं, किथे बि हुजूं, ॿार माउ जे पेट में हूंदो, पोइ केतिरियूं पार्टियूं एक्टिविटीज़ असांजूं घटिजणु शुरू थी वेंदियूं नी। भई मूंखे घर पहुचणो आहे, छोकिरी अकेली आहे, मूंखे संभाल करणो आहे, जेको बि आहे। वरी जीअं ॿार थियो, भई ॿार घर में अकेलो आहे, जल्दी पहुचूं, हे करूं, माना पंहिंजूं जेके बि चाहतूं हूंदियूं हुयूं उहे सभु आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी करे ॿार में पहुची विया। सदाई जिथे बि हुजूं उहो ख़्यालु पंहिंजे ॿार में हूंदो, तुंहिंजो छा हाल आहे, उहो कीअं हूंदो, उनजो छा हाल थींदो। तंहिंजे करे जीअं जीअं ॿार वधंदा वेंदा, वॾा थींदा वेंदा, पोइ पंहिंजूं सभु ख़ुशियूं ॿार में ट्रांसफर थियणु शुरू थी वेंदियूं। छाकाणि त मालिक असांखे बणायो ई अहिड़ो आहे त जीअं असां पंहिंजो पाण खे वधायूं। ॿार जो हुजणु पंहिंजो पाण खे घटाइणु न आहे, उहो ईअं वधाइणु आहे। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो ॾाढो बहादुर इंसानु, चङा भला खे ॾकंदा, ताक़त वारो, पंहिंजी जवानी में हिकिड़े ॾींहुं घर आयो ऐं अचण सां अची करे ज़ाल ते बिगड़ियो। कुझु ॻाल्हाइणु घटि चवणु, मुंहिंसां छा थियो थी, एतिरो चङो हलियो आहे, सॼी उमिरि हलियो आहे। चए छा आहे न, जॾहिं मुंहिंजी जवानी हूंदी मां को माण्हू छा वण बि ॾकंदा, भई असांखे उखेड़े छॾंदो, मां हिकु वण खे पकिड़े करे उनजी पूरी शाह खे टोड़े छॾींदो। अॼु मां रस्ते मां आयुमि पए, सो ईंदे मूंखे पंहिंजी जवानी यादि अची वई त मां शाह खे टोड़े करे वण खे पूरो करां। चए जीअं वण ते वॾी शाह खे पटे करे खणण टोड़ण जी कोशिशि कई, हाणे शाह ते जेका आई मां पाण लटकियो खड़ो, में एतिरी ताक़त कोन रही जो उते मां खणी सघां। सो हक़ीक़त में सॼी ताक़त मुंहिंजी तोजे करे वई आहे। घारियो थियो आहे, ॿार थिया आहे, तूं आई ऐं पोइ मुंहिंजी तबाही थी आहे। न त मूंखे एॾी ताक़त हूंदी, शक्ति हूंदी, सॼी मुंहिंजी ख़तमु कई अथव, अची बिगड़ियो। इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, जे तूं लटकी बि थिए, तूं वॾे वण खे हथ छो विधो। चए ॿियो छा कर, मूंखे पंहिंजी जवानी यादि आई। चए जवानी मां तोखे ॾेखारियां जवानी कीअं आहे। पोइ जेके 5-7 पुट हुयुसि उनखे अड़े छोकिरो हेॾे अचो आहे, सभु आया। चयो वण जेको आहे तव्हांजे पीउ जी बेइज़ती कई आहे, इन वण खे त ॾिसो छा कंदा, गीले करे खणी अचो असां। हाणे सभु जवान मुड़ुस जेके हुया वञी करे कुआरियूं खणी सॼे वण खे कपे, सॼे वण खे गीले करे खणी आया जीअं मां चयूं। तो घर वारी मुड़ुस खे चयो, ॾिस तूं जॾहिं हुई न उन ॾींहं टहिमी छड़ो हेठि केरे पंहिंजो पाण कुझु सम्झदे। हक़ीक़त में तुंहिंजी ताक़त घटी कोन्हे, उहा हाणे एतिरी स्प्रेड थी आहे, एतिरी वधी आहे, तुंहिंजे ॿारनि में एतिरी अची वई आहे कि तुंहिंजी ताक़त सां सॼो वण गीले करे खणी आया आहिनि। सभु उहा तुंहिंजी शक्ति आहे, तुंहिंजे करे आई आहे सभु कुझु। हक़ीक़त में ॿारनि सां ज़िंदगी वेंदी न आहे, ॿारनि सां ज़िंदगी ठहंदी आहे। ॿारनि सां ज़िंदगी सॼी ख़तमु न थींदी आहे, ॿारनि सां सॼी ज़िंदगी बणबी आहे। तंहिंजे करे कुदरत असांखे बाय नेचर अहिड़ो बणायो आहे त जीअं ॿार अचे असां पंहिंजो पाण खे उनमें ट्रांसफर कंदा वञूं, पंहिंजो पाण ॿारनि में समाईंदा वञूं।
ऐं इन करे जीअं असांजा जीन्स खां शुरू थी विया त जहिड़ी असांजी नेचर हूंदी, जहिड़ी असांजी हालत हूंदी, असांजे ॿारनि में उहे चीज़ूं ईंदियूं। त इन करे असां सभिनी ते फर्ज़ बनंदो आहे त ॿारनि जूं जेके बि असां ॾिसंदासीं पैदा थियण खां छठी मुनण ताईं बाक़ी असां सभु कुझु सम्झाईंदा आहियूं, जीअं कुझु वॾा थींदा आहिनि, कंहिंखे बि कुझु थींदो आहे, पर ॿारनि खे सम्झाइण लाइ कुझु बि न हूंदो आहे, सभु कुझु प्रैक्टिकली करण जे लाइ हूंदो आहे। असां छॾी कंदा आहियूं, खीरु खणंदा आहियूं, ॿारनि खे मथे ते लॻाईंदा आहियूं, उनखे आङुर ज़बान ते ॾींदा, ॿारनि खे कोई गिफ्ट या ख़र्ची ॾींदा, ॿारनि खे या गोद में खणंदा या थोरो खिलखिलाहट उनखे प्यार कंदा। कॾहिं ॿारनि खे सिज जी रोशनी ॾेखारींदा आहियूं, कॾहिं धरती ते सुम्हाईंदा, कॾहिं उनजे पेर में सॻो ॿधंदा त कॾहिं उन ॿियूं केतिरियूं ई रस्मूं कंदा। लेकिन हिकु हिकु रस्म जे पोइतां एतिरी समझ शिक्षा ॿारनि जे लाइ पैगाम हूंदो आहे जंहिंजो को अंदाज़ न आहे, जेको उनखे इंसान बणाए। हाणे असां हिकिड़ो 6 ॾींहं जो ॿार, महीने जो या साल जो ॿार, उनखे जे एतिरियूं वॾियूं सिखियाऊं ॾियूं, एतिरा वॾा सम्झायूं, उहो असांखे ॿुधंदो या सम्झंदो? हक़ीक़त में इहो सभु कुझु ॿारनि जे लाइ हूंदो ई न आहे। इहे जेतिरियूं बि रस्मूं आहिनि उहे सभु असां वॾनि जे लाइ। भाई ये सब चीजों तो पंहिंजी प्रैक्टिकली लाइफ में आणो।